नवदेरो खैरात न्यूज़ जे नुमाइंदे मुलाज़िम हुसैन कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ शिकारपुर जे मालपड़ी वारे इलाइक़े जी रहवासण नारी मोमल धीअ मीर मोहम्मद उठो घरां निकिरी सखर जे डिहारी वारे इलाइक़े जे रहवासी नौजवान अजीबुल्ला खोसो सां सखर जी अदालत में प्यार जो परणो करे छॾियो आहे। पसंदि जो परणो करण बाद नारी मोमल पंहिंजे मुड़ुस अजीबुल्ला सां गॾु नवदेरो में प्रेस क्लब पहुची तहफ़ुज़ लाइ एहतिजाज कयो आहे। मां पंहिंजी मर्ज़ीअ सां अजीबुल्ला सां घरां निकिरी पसंदि जी शादी कई आहे, जंहिंखां पोइ मुंहिंजा पीउ ऐं मुंहिंजा माउ मूं सां राज़ी थी विया आहिनि, पर भाइर ऐं ॿिया माइट असांजा दुश्मन बणिजी विया आहिनि। मोमल उठो भाइर दरिया ख़ान हैदर नादिर मासड़ भागल उन जो भाउ राजा ऐं माइट लतीफ़ उठो असांखे मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जिन मां असांजी जानिन खे ख़तरो आहे। मोमल उठो असां हिन वक़्तु दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं, पर मरण नथा चाहियूं, ख़ुशी ज़िंदगी गुज़ारण चाहियूं था। पुलिस जे आला इख्तियारनि खे अपील आहे त असांखे तहफ़ुज़ ॾेई जानियूं बचायूं वञनि। मोमल उठो पसंदि जी शादी करण ते मुंहिंजा भाइर उबैद ऐं सनाउल्ला बि मूंखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि त तव्हां जिते मिलिया असां तव्हांखे मारींदासीं। जॾहिं त मोमल जे माइटनि सदोरो ऐं इब्राहिम महल सां मिली करे असांखे मारण लाइ ॻोल्हींदा पिया वतन, असांखे उन्हनि मां ख़तरो आहे। अजीबुल्ला खोसो मोमल वारा असां कुझु वक़्तु असांजे पाड़े में रहिया, जिते असांजी मोहबत थी वई ऐं मां मोमल जे माइटनि ॾांहुं 2 भेरा रिश्तो बि मोकिलियो, पर हुननि ॾियण खां इनकार कयो हो। अजीबुल्ला खोसो असां पुलिस जे आला इख्तियारनि खां अपील करियूं था त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं असांखे उन्हनि खां बचायो वञे। अजीबुल्ला खोसो मुंहिंजा भाइर उबैद ऐं सनाउल्ला बि धमकियूं ॾियनि था त तव्हां जिते मिलिया तव्हांखे मारींदासीं ऐं छोकिरी वापसि कराए कंदासीं।